वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में पहली कार। दादू रिपोर्टर हाकिम मशहूरी। दादू के एयरपोर्ट नाथन शाह इंतहाई शदीद गर्मी पित सबब मरकजी इमाम बारगाह सैयद नाथन शाह बाहरां तहरीके नफाज फ़िका जाफरिया ज़िला दादू सदर सैयद सफदर अली लखियारी पारां नीमो पानी ऐं थधी सबील जो बंदोबस्त कियो वियो आहे। दादू एयरपोर्ट नाथन शाह इंतहाई शदीद गर्मी पित सबब मरकजी इमाम बारगाह सैयद नाथन शाह बाहरां तहरीक नफाज फ़िका जाफरिया ज़िला दादू सदर सैयद सफदर अली लखियारी पारां नीमो पानी ऐं थधी सबील जो बंदोबस्त कियो वियो आहे। सैयद मिस्री शाह दानिश अब्बास गुल मोहम्मद शाह सालिक नज़ीर अरसलान मीरानी सज्जाद अली ईंदड़ वेंदड़ मौसूम बार बुज़ुर्ग ऐं नौजवाननि खे सबील इमाम हुसैन अलैहिस्सलाम पियारी। उन मौक़े ते गाड़ी नशीन सैयद हसन अली शाह नाथाणी चयो त सभिनी मोमिननि खे गुज़ारिश आहे त सभु पंहिंजे पंहिंजे शहर पाड़े मोहल्लनि में सबील लॻायो।